सुप्रीम कोर्ट कराची में बिजली जो करंट लगण सबब माण्हू फोत थियण जो केस सीओ के इलेक्ट्रिक खिलाफ दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। के इलेक्ट्रिक जे सीओ जो नालो ईसीएल में शामिल करण जो भी हुकुम ॾिनो वियो। अदालत चयो आहे त कराची में बिजली बंद करण जो जेतिरो ॾंड लॻे के इलेक्ट्रिक ते लॻायो वञे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त कराची वारनि खे भाषण न ॾियो, 1 मिंट लाइ भी बिजली बंद थियण न घुरिजे। कराची में बिजली के करंट में थियल फोतगी ऐं लोड शेडिंग बाबत सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी थी आहे, जंहिंमें अदालत सीओ के इलेक्ट्रिक के छंड पटी आहे। अदालत के इलेक्ट्रिक बाबत सख्त रिमार्क्स ॾींदे चयो त करंट लगण सबब जेतिरा माण्हू फोत थिया आहिनि उन्हनि जी FIRs में सीओ के इलेक्ट्रिक जो नालो विधो वञे। आला अदालत रिमार्क्स में चयो त चीफ एग्जीक्यूटिव के इलेक्ट्रिक जो नालो ECL में भी शामिल कयो वञे। अदालत चयो त कराची में बिजली बंद करण जो जेतिरो ॾंड लॻे के इलेक्ट्रिक ते लॻायो वञे। के इलेक्ट्रिक कंहिं बि इलाइक़े जी 1 मिंट भी बिजली बंद करे त नेपरा के फौरी तौर ते नोटिस वठणु घुरिजे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो त कराची वारनि खे भाषण न ॾियो, 1 मिंट लाइ भी बिजली बंद न थियणु घुरिजे। तव्हां सम्झो।